बाबा आज सर्दी ले आए। हाँ सर्दी दवाई ली है सर्दी लाए होता है ना मना अभी बढ़िया पे तो चाहिए 109 साल जो रिकॉर्ड जो है ना दिल्ली में जो आज सर्दी पे है तो रिकॉर्ड टूट गया 109 साल जो रिकॉर्ड इन्हीं में ये पान समझो था तो साल सर्दी पे है ये पान जो है सब समझा तो बाकर है अच्छा यो हाणे इनखे पाण कुदरती तौर ते सघूं था अलाह जे तरफ़ां ॾमर थी सघे थो अलाह जे तरफ़ां का अलाह जी हिकमत ते चऊं था पर हिन जा कुझु ॿिया सबब बि थी सघनि था जेके माना असां माहौल दुश्मन जेके कमु कयूं था हुन सां पंहिंजी फिज़ा खे नुक़सानु पहुचाए थी सघे थो उन ई जो बसर तो अॼु त तव्हां स्कूल बि कोन विया आहियो मूं तव्हांखे मौसम तमाम घणी सर्दी हो पान स्कूल आया कौन है? स्कूल वाला तो कौन आया हूंदा पर मेरे ख्याल में सरकार के इन किस्म ॾिसणु खपे त जेके सर्दी जी इहा हालत आहे ॿारनि सां त उहो माइट न केतिरा परेशान थियनि था ठीकु आहे न ऐं स्कूल में को अहिड़ो निज़ाम कोन्हे जो हीटर लॻाए पिया ॿार गरम माहौल में वेहनि स्कूल में माइटनि बहितर सम्झो त भई तव्हां स्कूल बंदि कया त अहिड़ी मसइलो कोन्हे जो तव्हां अॻु में ऑक्सफोर्ड लेवल जा माण्हू कीअं था वधाए कयो न तो एॾो वॾो मसइलो कोन थींदो तो उहो निकिरी वेंदा ॿार मुंहिंजे ख़्याल में कुझु इन क़िस्म जो वॾो सोचनि पोइ पाण ॻाल्हि ख़तमु था कयूं छा न नुक़्ते सां त सुभाणे ॾिसूं था त सरकार कहिड़ो फ़ैसिलो थी करे तव्हां ॿारनि खे सर्दी में स्कूल में मोकिलियो त घर पाण स्कूल वञी हा लॻे ईअं ठीकु आहे चलो